कुर्बान वञा अम्मा आयशा सिद्दीका जी झोली मुबारक था जो मुस्तफ़ा झोलीअ में सिर रखियूं पिया आहिनि अल्लाह जो क़ुरान उते नाज़िल कुर्बान वञा ऐं अम्मा आयशा सिद्दीका अहल बैत वा चाहे चओ सुनी त तोखे ख़बर महबूब जा पाक घर वारा बि छाहिनि अहल बैत आहिनि छाहिनि बाबा ॻाल्हाईंदो हलो इमाम हुसैन त सुहिणो आहे ई आहे पर अहल चइबो आहे वारा बैत चइबो आहे घर माना सवली बीठी आहे घर वारा ॾे ख़बर तुंहिंजे घर में तुंहिंजा नंग तुंहिंजो नियाणियूं तुंहिंजो घर वारियूं तुंहिंजा घर वारा आहिनि या कोन ॻाल्हाईंदो हलो तुंहिंजा घर वारा इन जो मतिलबु आहे त अव्वल जेकॾहिं कंहिंजो घर ॻणबो आहे कुरान थो चए हदीस चवे थी कुरान चवे थो मां उहा ॻाल्हि अॻिते तफ़सील सां अर्ज़ु कंदुसि कुरान फरमायो आहे त महबूब जूं घर वारियूं उहे बि इन में दाख़िल आहिनि असवालतन हक़ीक़तन त उहे दाख़िल आहिनि पर वरी मुंहिंजे महबूब पंहिंजा स्पेशल पावर इस्तेमाल फरमाए छो त ज़माने में आम तौर ते नियाणे खे माण्हू ॿिए घर में सम्झंदा आहिनि मुंहिंजे महबूब मदीने वारे पंहिंजा स्पेशल पावर ऐं इख्तियार इस्तेमाल फरमाए सोणे इमाम हसन खे सोणे इमाम हुसैन खे अम्मा ख़ातून जन्नत खे सोणे अली शेर ख़ुदा खे पाण हीअं पंहिंजे भाकुर में विझी करे महबूब ठपो लॻाए करे फरमायो अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती मुंहिंजा अल्लाह हे बि मुंहिंजा अहल बैत आहिनि असुल त महबूब जूं घर वारियूं इन में दाख़िल सोचजां असां अधु कोन मञीदा आहियूं असां सॼो दीन मञीदा ये आहे ना इमाम हुसैन सां मोहब्बत इमाम हसन सां मोहब्बत दुआउन जी ज़रूरत आना करबल खे वसां अहिड़ो कमु मुंहिंजो सिरने ते धड़ करबल में क़ुरान ॿुधां अहिड़ो कमु मुंहिंजो दुआउन जी ज़रूरत आना करबल खे वसां अहिड़ो कमु मुंहिंजो सरने ते धड़ करबल में क़ुरान ॿुधां अहिड़ो कमु मुंहिंजो त सोणे हुसैन खे त मञूं था न बाक़ी अॼु छाकाणि गॾु थिया आहियो छाजे खां तव्हां हिन जॻह ते वेठल आहियो पोइ इन जे करे तव्हां ई असां वेठा आहियूं त अहल बैत कंहिं हिक जी न कंहिं ॿिनि जी न कंहिं टिनि जी न कंहिं चइनि जी न बल्कि सभु अहल बैत जी ॻाल्हि कयूं अबा मुर्शिद जे सभिनी औलाद सां मोहब्बत कंदा हो या चूंड सां समझो काम वाली बोली अले कोन ॾुखी त कोन थो ॻाल्हाए उस्ताद जी सॼी औलाद सां मोहब्बत कंदा हो या चूंड सां चूंड त कोन कंदा हो न हे वणे थो हो नथो वणे जे निस्बत उस्ताद वारी आहे त जंहिं में आहे उन सां मोहब्बत आहे जे निस्बत आहे मुर्शिद वारी जंहिं में निस्बत आहे उन सां मोहब्बत आहे त असां सुन्नत जमायत वारा रुगो ईअं कोन चवंदा आहियूं इमाम हुसैन हा इमाम हुसैन अखियुनि जो नूर आहे पर इमाम हुसैन जो मुर्शिद सोणे अलीअ जो पगदार पहिरों मुर्शिद हज़रत हुसैन जो अली शेर ख़ुदा वरी सोणे अली शेर ख़ुदा जे विसाल खां पोइ सोणे अलीअ जे पद ते वेठो आहे इमाम हसन ख़लीफ़ो बणियो आहे सोणे हुसैन जो मुर्शिद आहे असां इमाम हसन सां बि मोहब्बत कंदा आहियूं हैरानी जी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां मूं पंहिंजे मौज़ू ते हलंदुसि बसि मुंहिंजो इहो पैगाम ॿुधिजो असुल मुंहिंजी तक़रीर मूंखे इहे अखर चवणा आहिनि पोइ अॻिते त तव्हांखे फ़ज़ाइल
अहल बैत जा मनाक़िब उहे पियो मां अर्ज़ु कंदुसि पर ही मुंहिंजा अखर यादि रखिजो। अबा हिकिड़ो माण्हू आहे जेको दीन जो 10% बि कोन थो मञे, हिकिड़ो माण्हू आहे जेको दीन जो 5% बि कोन थो मञे, हिकिड़ो माण्हू आहे जेको दीन जो 7% बि कोन थो मञे, माना 7% बि कोन थो मञे। ऐं उहो थो उन्हनि ते एतिराज़ करे जेके 100% मुहम्मद अरबीअ जे दीन ते अमल कंदा। ऐं हैफ़ त उन माण्हूअ ते आहे, हैफ़ त उन जे जॾाइप ते आहे जेको हिन महीने में ख़ासि तौर ते उन जे कन ते एतिराज़ पवनि त पोइ केॾी महिल शाहपुर जहानियो फ़ोन कंदो, केॾी महिल शाहपुर चाकर फ़ोन कंदो, केॾी महिल किथे फ़ोन कंदो, केॾी महिल किथे फ़ोन। साईं हिन एतिराज़ जो जवाबु छा आहे? अकुल हुजई हा त तूं अॻिले खां पुछी हा त तूं रुगो इमाम हुसैन खे चूंड कई आहे, रुगो इमाम हुसैन न, वरी इमाम हुसैन जे बचड़नि सभिनी खे न, वरी उन्हनि में बि चूंड कई अथई। जेकॾहिं इमाम जाफ़र सादिक मञी थो त वरी इमाम जाफ़र सादिक जा अॻिते ॿिया बि बचड़ा आहिनि। रुगो मूसा काज़िम जो नालो वठी थो, जे मूसा काज़िम जो नालो वठी थो त अॻिते ॿिया बि पुटड़ा उन जा आहिनि। रुगो इमाम अली रज़ा जो नालो छो थो वठी? इमाम अली रज़ा खां अॻिते उन जा ॿिया बि बचड़ा आहिनि। रुगो हसन अस्करी सोणे जो नालो छो थो वठी? जेको टिनि खे मञे उहो एतिराज़ सब वारनि ते करे ठही कोन थो। सोणे हसन जी औलाद खे बि सुन्नी मञी थो त हुसैन जी औलाद खे बि मञी। पर इहा जॾाइप आहे, इहा असांजी जॾाइप आहे जो हो असां ते एतिराज़ करे। असां हुन खां पुछूं न तो छो चूंड कई आहे या तो किथां आंदी आहे? भला इमाम हसन साईं जो नाराज़ न थिजो, इहो अक़ीदे जो पैगाम आहे। सोणे हसन जो त भला कॾहिं वठंदा आहिनि नालो तो सुठो खणी, ठीकु आहे, जहिड़ो बि वठनि था, पर अज़वाज मुतहरात बि त अहल बैत में दाख़िल आहिनि न। क़ुरान थो फरमाए, हदीस थी फरमाए, उन्हनि जो त ज़िक्र कनि ई कोन था। इनखे चइबो आहे उर्दू ज़ुबान में जीअं उल्टा चोर कोतवाल को डांटे। चोर साध खे पियो दबाए ऐं साध खे चवे त तूं अहिड़ो आहे, तूं अहिड़ो आहे। ओ सुन्नत जमायत वारा ही मुंहिंजा अखर जंहिं जंहिं ज़हन में वेहारिया, इंशा अल्लाह ताला कॾहिं बि हुनजो नसुल कोन फिरंदो, फसुल कोन फिटंदुसि इंशा अल्लाह ताला। इहे मुंहिंजा लफ़्ज़ यादि रखजांइ। सुवाल तो ते न थिए, तूं सुवाल कर, तूं पुछ। अहल बैतनि मां महबूब जूं जेके घर वारियूं आहिनि उन्हनि खे छो कढियो अथव? महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे बचड़नि मां इमाम हसन मुसन्ना छो कढियो अथव जेको करबला में गॾु आहे? सुणो, इमाम हसन जी औलाद काॾे वई आहे? रुगो इमाम हुसैन जी सभु औलाद बि कोन था मञियो, उन्हनि मां बि तव्हां चूंड था कयो ऐं हलिया हो असां खां पुछण वञी पारे पंहिंजी इस्लाह कयो। पोइ सुन्नीअ खे चइजो सुन्नीअ जो अक़ीदो पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी ठाहे छॾियो।